बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सलाउद्दीन नवां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स। क्लास 7th जी मैथमेटिक्स जारी है। यूनिट नंबर 3 डेसिमल्स। डेसिमल्स छा आहिनि? बुनियादी तौर ते ऑलरेडी असांजे यूट्यूब चैनल ते उहे लेक्चर्स पिया आहिनि जेके बुनियादी लेवल ते असां डेसिमल फ्रैक्शन पढ़ियो हुआसीं। उन में पॉइंट जो कन्वर्जन, डेसिमल फ्रैक्शन छाखे चइबो आहे, उहे यकीनन हिकिड़ो एक्सप्लेन्ड वे में असांजा पढ़ायल आहिनि। तव्हांखे बुनियादी डेसिमल फ्रैक्शन अचे थो जेको असांजे 4, 5, 6 में पढ़ायो वियो आहे ऐं 7th क्लास में तव्हां पढ़ंदो त तव्हांखे काफ़ी आसानी थियण वारी आहे। पर मां कोशिशि कंदुसि त हिन में बि असां बुनियादी टच ॾींदा अचूं त जेके तव्हां असां सां गॾु आहियो त तव्हांखे सम्झ में अचे। पहिरियों नंबर टॉपिक आहे कन्वर्जन ऑफ डेसिमल्स टू रेशनल नंबर्स। हाणे ॾिसो, जीअं त हिते असांखे चयो थो वञे रेशनल नंबर्स में उनजो कन्वर्जन कयो, यानी रेशनल नंबर्स जो पूरो यूनिट असां पढ़ियो आहे। हिकु हिकु पॉइंट असां हुन में डिस्कस कई आहे त रेशनल नंबर छाखे चइबो आहे। जेके अपान में जेको असां P/Q बट Q इज़ नॉट इक्वल टू 0, असां ऑलरेडी हिनखे डिस्कस करे चुका आहियूं रेशनल नंबर्स जे अंदरि। तव्हां यकीनन उहो बि पढ़ियो हूंदो। त हाणे असांखे डेसिमल नंबर मिलिया आहिनि जिन खे असांखे कन्वर्ट करिणो आहे रेशनल नंबर्स जे अंदरि। सभ खां पहिरियां हे 3 स्टेप्स में असांजो रेशनल नंबर्स जे अंदरि कन्वर्ट थींदो आहे। उहो कीअं? पहिरियों स्टेप कहिड़ो आहे? यादि रखी छॾियो त जेको फस्ट स्टेप आहे असांजो उहो इहो आहे त अपान ॾेई डेसिमल पॉइंट कटे उन जी जॻह ते ॾियो 1। ॿियों स्टेप कहिड़ो आहे त तव्हां डेसिमल पॉइंट खां पोइ जेतिरा अंग आहिनि उन हिकु जॻह ओतिरा 0 ॾियो। टियों स्टेप कहिड़ो आहे त जॾहिं तव्हां हिन खे हिन फॉर्म में आंदो आहे 5/10 में, हाणे ॾिसो अगरि उहो रिड्यूस थिए थो त रिड्यूस कयो, न त हिन खे कंपाउंड फ्रैक्शन में कन्वर्ट करे छॾियो। यानी 3 स्टेप में असां छा कंदा आहियूं, हिनखे रिड्यूस कंदा आहियूं या कंपाउंड फ्रैक्शन में हिनखे कन्वर्ट कंदासीं। मिसाल 1 5 50, 2 5 10 रिड्यूस थिए थो यानी 1/2। ऐं असांखे ख़बर आहे त जेको प्रॉपर फ्रैक्शन आहे उहो कंपाउंड फ्रैक्शन में तब्दील न थींदो, पर 3 स्टेप में असां छा कयोसीं, हिनखे रिड्यूस कयोसीं अगरि थिए पियो त। सो हीअ पहिरियों नंबर पॉइंट हुई जेका असां कन्वर्जन में पढ़ीसीं 0.5। ठीकु आहे, जेको डेसिमल में हुयो असां हुनखे रेशनल में कन्वर्ट कयोसीं P/Q में, यानी असां हिनखे अपान वारे दर्जे में आंदोसीं। हाणे ॿियो नंबर जेको एग्ज़ाम्पल आहे असांखे उहो मिलियो आहे 0.06। असांखे डेसिमल फ्रैक्शन मिलियो आहे, इनखे असांखे रेशनल नंबर में कन्वर्ट करिणो आहे। त असां छा कंदासीं, 0.06 रखंदासीं। उनखां पोइ असां पहिरियों स्टेप कहिड़ो कंदासीं, अपान ॾेई करे पॉइंट कटे उन जी जॻह ते ॾींदासीं 1। ॿियों स्टेप छा कंदासीं, जेके पॉइंट खां पोइ जेतिरा नंबर आहिनि ओतिरा असां 0 हेठि एड कंदासीं। टियों स्टेप कहिड़ो आहे, जॾहिं असां हिनखे सिंपल सिधो करे लिखंदासीं उन में रेशनल नंबर्स जे अंदरि, त 3 स्टेप में असांखे हिनखे छा करिणो हूंदो आहे, रिड्यूस थिए थो त रिड्यूस कयो, अगरि इम्प्रॉपर आहे त हिनखे कंपाउंड फ्रैक्शन में कन्वर्ट कयो। हिकु त हे प्रॉपर आहे पर हे रिड्यूस थिए थो। रिड्यूस करण लाइ ॾिसो 3 × 6 5 × 10 हे 0 लाइ ईंदासीं, यानी 3/50 हिन जो जवाबु आहे। यानी हिन जो जेको आहे सो 0.06 खे अगरि असां रेशनल नंबर में कन्वर्ट कंदासीं असांखे छा जवाबु मिलंदो, 3/50। हाणे ॾिसो टियों नंबर असांखे जेको एग्ज़ाम्पल मिलियल आहे, चए थो कन्वर्ट अ डेसिमल 2.40 टू रेशनल नंबर्स। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां हिनखे बि साॻे ई तरीक़े सां हल कंदासीं। हिनखे पहिरियों असां लिखंदासीं हेठि अची करे 2.40। पहिरियों स्टेप कहिड़ो आहे, असां अपान में ॾींदासीं, डेसिमल पॉइंट कटे 1 ॾींदासीं ऐं जेतिरा पोइ नंबर आहिनि ओतिरा असां 0 ॾींदासीं। त छा जवाबु आयो, 240/100। हाणे असां ॿियों स्टेप, ठीकु आहे, ॿियों स्टेप कवर थी वियो त जेतिरा नंबर आहिनि ओतिरा 0। पहिरें स्टेप में असां हिनखे 1 ॾिनोसीं। हाणे असां हिनखे 3 स्टेप में रिड्यूस कंदासीं। हाणे रिड्यूस करण जे लाइ असां ॾिसूं था त असांखे ख़बर आहे त अगरि रिड्यूस कयो था हेठि बि 0 आहिनि मथे बि 0 आहिनि, त तव्हां मथियों बि ओतिरा 0 कटियो जेतिरा हेठों था कटियो। यानी मथे 1 0 हुयो त 1 0 कटियोसीं, त हेठि बि असां 1 0 कटियोसीं, त हाणे असांखे मिलियो 24/10। हाणे हिन नंढियुनि नंढियुनि करण सां, नंढियूं नंढियूं शयूं करण सां छा थींदो आहे, असां सिंपलेस्ट फॉर्म जे तरफ़ वेंदा आहियूं। यानी ॾिसो, हूअं असां वॾी टेबल पढ़ूं आहे, वधीक रिड्यूस कयूं आहे, पर असां 0 कटियोसीं त 24/10 असांखे मिली वियो। ऐं यादि रहे त फ्रैक्शन अहिड़ी शइ आहे त कॾहिं बि अगरि मां तव्हांखे चवां न त अगरि मां हिते लिखां थो, लेट सपोज़ 10/20 त 1/2 लिखंदुमि न, तॾहिं बि हिननि जे वर्थ ते, हिननि जे वैल्यू ते, हिननि जे जेको आहे सो हिकिड़े वज़न ते को बि फ़र्क़ु न पवंदो। ऐं आई थिंक सो इहो असां ऑलरेडी उन में परसेंटेज में डिस्कस करे आया आहियूं त हिननि ॿिन्ही जे वर्थ ते छाजे करे फ़र्क़ु नथो पए। सो हिते बि मां छा कयो आहे, 1 0 हिन जो कटियो आहे, 1 0 हिन जो कटियो आहे, त 24/10। अॻिते हिनखे रिड्यूस कयूं था, 1 × 2 = 2 4 5 × 10 असांखे जवाबु मिलियो 12/5। ॾिसो टियों स्टेप असांजो अञा रहियल आहे। छो
त हे इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे। रिड्यूस त कयोसीं, हाणे अॻिते रिड्यूस नथो थिए, पर हे इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे। इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे त हिनखे छा में कन्वर्ट कंदासीं? लास्ट में असां कंपाउंड में। त कंपाउंड फ्रैक्शन में कन्वर्ट करण जो तरीक़ो असांखे ऑलरेडी अचे थो। त 2 5 10 हेठि अपान में बचंदा 2। जेको हिते नंबर बचंदो आहे इनखे रखंदा आहियूं होल में, अपान ॾींदा आहियूं। जेका पाशी बचंदी आहे उनखे रखंदा आहियूं न्यूमिरेटर में, अंश में, ऐं जंहिंसां वंड कयो आहे उहो साॻियो ई असां छेद करे रखंदासीं। यानी 2 सॼा 2 भाङे 5 असांजो जवाबु आहे। असां 3 एग्ज़ाम्पल्स करे वियासीं त जेके डेसिमल मिलियल आहिनि उन्हनि खे रेशनल नंबर में कीअं कन्वर्ट कबो आहे। चौथों नंबर आख़िरी एग्ज़ाम्पल आहे, असां उनखे ॾिसंदासीं। तव्हां 3 नंबर एग्ज़ाम्पल में ॾिसंदा हूंदव त असांखे दर्जो हाणे माइनस में मिलियो आहे। यानी हिकिड़ो अहिड़ो डेसिमल नंबर मिलियो आहे जेको माइनस में आहे, यानी -1.60। इनखे कीअं रेशनल नंबर जे अंदरि कन्वर्ट कंदासीं? हाणे हिनखे कन्वर्ट करण जा 2 तरीक़ा आहिनि, यानी ॿिन्ही खे असां डिस्कस कंदासीं। हिकिड़ो उहो जेको असांखे किताब में पढ़ायो वियो आहे, हिन में उहो बि मैंशनड आहे एग्ज़ाम्पल्स जे अंदरि। हिकिड़ो उहो जेको असां आम तौर ते कंदा आहियूं उनखे बि ॾिसंदासीं। हाणे आहे -1.60। यादि रखी छॾियो त जेको पॉइंट जे हिन पासे वारो नंबर हूंदो आहे न, इहो हूंदो आहे होल नंबर। छा हूंदो आहे? होल नंबर। हाणे तव्हां जॾहिं अक्सर टेस्टनि में वेहंदव त इहा पॉइंट तव्हांखे कंहिं बि हिसाब खे जल्द हल करण में मदद ॾींदी। ऐं हिकिड़ो ॾाढो अमेज़िंग कॉन्सेप्ट आहे, ॾिसिजो त जेको हे नंबर आहे पॉइंट जे हिन पासे वारो, इहो छा आहे? होल नंबर आहे। पोइ असां छा कंदासीं? असां कंदासीं हिनखे -1 + 0.60। यानी अगरि मां हिनखे हिते पॉइंट लिखां थो, हिते 0 अंडरस्टूड ॾियां थो, त यानी हे 2 दर्जा असांखे मिलिया आहिनि जेके पाण में असांखे जोड़ करणा आहिनि। जीअं त हिन पासे जो होल नंबर आहे, असां छा कंदासीं? रेशनल नंबर में डेसिमल खे आणींदासीं। त डेसिमल हिन जो कहिड़ो आहे? 0.60। त असां हिनखे अगरि डेसिमल में आणूं त पहिरियों स्टेप छा आहे? पॉइंट कटे 1 ॾियो, ऐं पॉइंट खां पोइ जेतिरा आङनि ओतिरा 0 ॾियो। त यानी असां वटि छा मिलंदो? 60/100। अच्छा, इहो रिड्यूस थिए थो? रिड्यूस बि कयोसीं। 0 हिन जो ख़तमु, 0 हिन जो ख़तमु। अच्छा, हिते आहे 3 × 6 5 × 10। यानी छा जवाबु आयो? 3/5। यानी असां छा कयोसीं? हिन 0.60 खे जवाब में ॾिठोसीं त हे असांखे मिलियो 3/5। हाणे असां वटि कहिड़ो अंग बाक़ी थो बचे? हेॾो होल नंबर। त होल नंबर तव्हां उअं ई करे रखंदव। कीअं? -1/3/5। हे असांजो जवाबु आहे। यानी छा थियो त असां कन्वर्जन में हिन होल नंबर खे गॾु न खयोंसीं। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां ॾिठी त जेको अंग असांखे माइनस में मिलियो आहे त असांजो जवाबु बि उनजो हिते हेसि ताईं असांजो माइनस में थो अचे। ठीकु आहे, त किथे बि इहो प्लस कोन थींदो। असां सिर्फ़ु हिननि खे टोड़े करे हिन डेसिमल खे पहिरियों असां रेशनल में आंदोसीं, पोइ हिन होल नंबर सां गॾु हिनखे मिलाए छॾियोसीं। हाणे हिकिड़ो तरीक़ो त इहो आहे जेको किताब में लिखियलु आहे। ॿियो तरीक़ो आहे -1.60। अगरि तव्हांखे हिन में का बि कंफ्यूजन आहे त डज़ंट मैटर, ही तव्हांखे इनशाला सम्झ में अची वेंदो। अगरि ही न आयो आहे त अचणु त ही बि घुरिजे। बहरहाल -1.60 इनखे असां कीअं कन्वर्ट कंदासीं रेशनल में? पहिरियों नंबर आहे पॉइंट कटे 1 ॾियो, जेतिरा अंग आहिनि ओतिरा 0 ॾियो। त माइनस खे रखी करे तव्हां लिखो 160/100। सिंपल। छो त ॾिसो, जॾहिं पॉइंट हितां ख़तमु थी वई त छा आयो असांजो? 160/100। रिड्यूस कयोसीं। 0 हिन जो ख़तमु, 0 हिन जो ख़तमु। हिननि ते टेबल वञे थी 8 × 16 5 × 10। असांखे छा जवाबु आयो? -8/5। छा असांजो हे जवाबु ऐं हे जवाबु पाण में मैच आहे? न। छाजे करे मैच न आहे? त असां हिनखे डायरेक्ट जेको आहे सो कंपाउंड फ्रैक्शन में करे आयासीं। अचो अगरि असां हिनखे कंपाउंड फ्रैक्शन में कयूं, 8 अंदरि रखी करे 5 ॿाहिरि, 1 5 5, त छा बचंदो असांखे? हिन में 3। त 1 जेको आहे ऑलरेडी असांखे माइनस मिलियल आहे, माइनस रखी करे 1 सॼो, 3 असांखे जेका पाशी मिली आहे उहो असां मथे करे रखंदासीं। साॻियो ई जेको आहे डेनोमिनेटर वापसि रखंदासीं। असांजो जवाबु आयो -1/3/5। अच्छा, तव्हां हिन ॿिन्ही में हिकिड़ो नंढो डिफरेंस ॾिठो हूंदो त हिते असां छा कयोसीं? डायरेक्ट बसि 0.60 सां हल करे असां हिनखे मिलायोसीं। पर हिते ॾिसो तव्हां पहिरीं हुननि जो जेको आहे हुनखे रिड्यूस कयो, वरी कंपाउंड फ्रैक्शन में कयो, वापसि तव्हांखे हुते जवाबु मिली वियो। सो बहरहाल ही 2 तरीक़ा हुया। इनखे तव्हां ॿिन्ही खे किथे बि कैश करे सघो था। इट्स अप टू यू त तव्हां कहिड़ी शइ खे वधीक प्रेफर कयो था। उमेदु आहे त हिन वीडियो लेक्चर जे अंदरि जेके 4 एग्ज़ाम्पल्स हुया
डेसिमल फ्रैक्शन के रेशनल नंबर में कन्वर्ट करण जा तव्हांखे सम्झ में अची विया हूंदा। इन जे लाइ वरी मिलंदासीं ईंदड़ क्लास में। तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।